जेकॾहिं तव्हांजो दोस्त जा तव्हांजा अज़ीज़ जा पंहिंजा जा पराब जा पाड़ेसरी जा स्कूली केर बि दोस्त हुजेव जा तव्हां सां कुझु वक़्तु गॾु खाधो हुजे, उन इंसान जे मथां अगरि ॾुखियो वक़्तु जा बुरो वक़्तु अची वञे न त उन जी टोक कॾहिं बि न ठाहींदा कयो, छो त बुरो वक़्तु इंसाननि जा चेहरा ॾिसी छॾींदो आहे। यादि रखो अॼु उन जे मथां आहे त सुभाणे जेकॾहिं तूं उन जे मथां टोक ऐं ठठोल मज़ाक़ कंदे त रब जी ज़ात जो कसम दावा थो कयां त उहो ॾुखियो वक़्तु उन खां वधीक ख़राब में ख़राब तुंहिंजे मथां बि ईंदे। असां उहे इंसान आहियूं कूड़ा ड्रामा ॾिसंदासीं, कूड़ी फिल्मुनि में हीरे खे का तकलीफ़ ॾिसंदासीं न, जा हीरे खे कोई मारे थो, जा हीरो के इश्क में अची करे ख़ुदिकुशी थो करे त उन ते असां अखियुनि मां पाणी वाईंदासीं, उन जो ॾुख बि कंदासीं, गम बि कंदासीं। ऐं हक़ीक़त में तव्हां इंसान खे ॾिसंदव न, तव्हां उन जे लाइ छा चवंदव, ड्रामो थो करे। हाणे हक़ीक़त वारो इंसान जेको ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में थो गुज़रे वाक़ई में, त उन जे लाइ तव्हां चवंदव ड्रामो थो करे। जेका कूड़ी जेका थी फिल्म ऐं ड्रामो, उनखे तव्हां हक़ीक़त सम्झंदा। अगरि तव्हां इहे माशरे में इहे हरकतूं न रखो त को अॼु इंसान न बुखियो हुजे न ॾुखियो हुजे। तव्हां सार ॾियण जे बदिले इंसाननि खे अज़ियतियूं ऐं तकलीफ़ ॾींदा। तव्हां मूंखे ॾसियो अॼु कंहिंजो घरु आहे जेको सुकूननि में हुजे, रब जी ज़ात जो कसम मां दावा सां थो चवां। भले हिकिड़ा वॾा पाण खे आलिम था सम्झनि, वॾा हिकिड़ा पाण खे नेक ऐं सालिह था सम्झनि, रब जी ज़ात जो कसम मां दावा सां थो चवां उन जे घर में बि सुकून कोन हूंदो। सुकून हूंदो त उन जे घर में हूंदो जेको हर वक़्तु रब जो शुक्र अदा कंदो हूंदो, जेको हर वक़्तु अल्लाह जी हर रज़ा में राज़ी हूंदो। सुकून उन जे घर में हूंदो। उन्हनि जे घर में न हूंदो जेॾो बि अल्लाह उन्हनि खे अता करे, फिर बि कीन ई कीन, फिर बि उन्हनि जे चेहरे ते माना अहिड़ी रौनक ई न हूंदी। बाबा नाए बि चेहरे ते रौनक बणायो, अल्लाह तव्हांखे नसीब डबल ते वापसि ॾींदो। तव्हां उहे इंसान आहियो थोरी थोरी ॻाल्हियुनि ते ग़मगीन थी वेंदा आहियो। अलाए छा थींदो, अलाए छा थींदो, अलाए हे छा चवंदा, अलाए हो असांजे लाइ छा कंदा। बाबा ख़ौफ़ अल्लाह जो कयो, ख़ुदा जो कसम जेकॾहिं हिन उन जो ख़ौफ़ कंदव, इहा तव्हांजे ईमान जी कमज़ोरी आहे। तव्हां हिकिड़ा पाण खे बहादुर बि सम्झो था, अल्लाह जा तव्हां हिकु पाण खे अल्लाह जा पाण खे बाना बि सम्झो था। अल्लाह जे प्यारे हबीब मुहम्मद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उम्मती बि सॾायो था, हैदर करार पंथनि जा हक़दार बि सॾायो था, त फिर पोइ बि इहा हराम पाई पंहिंजे अंदरि में छो रखी वेठा आहियो। हिन जो ख़ौफ़ छाजे लाइ था कयो? ख़ौफ़ कयो त अल्लाह जो कयो न। हिन पाक हस्ती पंथनि जी हस्ती ख़ौफ़ कयो सो अल्लाह जो कयो। हिन हुननि जो ख़ौफ़ न कयो, साम्हूं वारनि खे तलवारियूं ऐं तीर ॾिसी उन्हनि जो ख़ौफ़ कोन कयो। उन्हनि जे ईमान में ताक़त हुई, उन्हनि जे ईमान में बहादुरी हुई। तव्हांजो ईमान कचो आहे, तव्हां बेईमान आहियो। बेईमान इंसान हमेशह इंसाननि जे आॾो ई ख़ौफ़ रखंदो आहे पंहिंजो। बेईमान इंसान हिन हुन जी चापलूसी ऐं चमचागिरी कंदो आहे। बेईमान इंसान हितां जी ॻाल्हि हुते ई पहुचाईंदो। बेईमान इंसान कॾहिं बि कंहिंखे भलो न सम्झंदो। त यादि रखो, ए इंसान जेका कंदो उन खां वधीक भरींदो। रब तव्हांखे हिदायत ॾे। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।